अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुलाब ड्रामे जो आख़िर हीरो कहिड़ो आहे। छा आज़म मेंगल आहे हीरो, या सोढल यानी इरफान शेख, या वरी अब्बास गुल उडाणो जेको ईंदो उहो इन जो हीरो बींदो, ऐं हिन जो हीरो केरु हुजणु खपे। ऐं हीउ ज़बरदस्त ड्रामो हिन टाइम परफॉर्म्स करे रहियो आहे। वॾी अपडेट हिन नंढड़े वीडियो में दोस्तों, तव्हांखे सॼी अपडेट्स ॾियूं था हिकिड़े मिंट जे वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। मां ॿुधाईंदो हलां त आज़म मेंगल हीरो आहे, बिल्कुलु हीरो आहे दुलाब ड्रामे जो। उन सां गॾोगॾु सोढल वञी बींदो हीरो, ॿियो साइड हीरो यानी सोढल। जे इरफान यानी अब्बास गुल उडाणो आयो त उहो हीरो न हूंदो, उहो पोइ साइड इफेक्ट हूंदो, कंहिंसां बि गॾु बीह सघे थो, या नए कंहिंजो सौट थी करे करेक्टर में लहंदो, या ककर वारनि जो सौट, या मुराद वारनि जो सौट मसात, या अहिड़े हिसाब सां रिश्तेदार थी करे साम्हूं अची सघे थो, या उहो टीं पार्टी जे तौर ते बि साम्हूं अची सघे थो, या वरी आज़म मेंगल जेको सौट मौट थी करे बि अची सघे थो। बहरहाल तव्हां ॿुधायो तव्हांखे कहिड़ो हीरो वणे थो, जेको उहो हिन ड्रामे जो हीरो थिए आख़िरी ताईं, उहो विढ़े ऐं आख़िरी फाइनली ड्रामे खे उहो करे। तव्हांजी राय ॾिसूं, तव्हां छा था सोचो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय क़ीमती ज़रूरु आगाह कजो। असां उन खे वरी नेक्स्ट वीडियो में शामिलु कंदासीं। तव्हांजा कमेंट बि लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।